बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार। सोजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मौजब गोट पिराणो खान शहर थाने खेंजू जो रावासी अली फरमान शहर प्रेस क्लब पहुंची साफ़िन के बुधायो त मुंहिंजी भेण माई अल्लाह रखी शहर जंहिंजी 1.5 साल अॻु इनायतुल्ला शहर सां शादी थियल हुई। मुंहिंजी भेण खे मारकुट कंदो हो, जंहिं ते भेण जो निकाह टोड़ाइण लाइ ॾहरकी कोर्ट में पटिशन दाख़िल कराई आहे, जंहिं ते इनायतुल्ला शहर शाबान उर्फ हिदायतुल्ला अरसलान उर्फ सोनारो जान मोहम्मद शहर मूंखे ऐं मुंहिंजी भेण खे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि त छोकिरी वापसि करे ॾियो, न त ज़बरदस्ती माई अल्लाह रखी खे खणी वेंदासीं। हुन DIG सखर, SSP घोटकी, SHO खेंजू ऐं SHO ॾहरकी खे अपील कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हुन वधीक चयो त जेकॾहिं मूंखे ऐं मुंहिंजी भेण खे कुझु थियो त उन जो ज़िम्मेवार हद जो SHO हूंदो।